चीनी कम्युनिस्ट पार्टी जी कांग्रेस खां पोइ हिन वक़्तु चीन में क़ौमी तराने जी बेहुरमती करण ते सख़्तु कानून ठाहिण ते ग़ौर वीचार कयो पियो वञे। चीनी मीडिया मूजिबि त चीनी पार्लियामेंट क़ौमी तराने जी बेहुरमती करण ते 3 सालनि ताईं सज़ा ते हिन वक़्तु ग़ौर करे रही आहे। चयो पियो वञे त मौजूदा क़ौमी गीत या कानून हांगकांग में बि लागू कया वेंदा। शी जिनपिंग सन 2012 खां सदर थियण खां पोइ मुल्क जे अंदरियनि ऐं ॿाहिरियनि ख़तरनि खे साम्हूं रखंदे मुल्क अंदरि ऐं ॿाहिरि मुल्क खे महफ़ूज़ बणाइण लाइ नई कानून साज़ी ते ज़ोर ॾिनो आहे। हिन खां अॻु चीन सेप्टेंबर महीने में क़ौमी तराने रज़ाकारनि जे मार्च बाबति जेको कुझु सोशल मीडिया ते फैलायो वियो, उन खां पोइ 15 ॾींहंनि ताईं कानून हथ में खणंदड़नि खे पुलिस जी पकड़ में रखण लाइ नओं कानून जोड़ियो वियो हो ऐं उन कानून खे हांगकांग में बि लागू कयो वियो हो। जॾहिं त हिन भेरे हांगकांग ऐं चीन ॿिन्ही मुल्कनि अंदरि नओं कानून जोड़ण लाइ चीन जी सरकार सोचे रही आहे। जॾहिं त इहो बि यादि रहे त हांगकांग पाण खे आज़ादु मुल्क चवंदो रहियो आहे, जॾहिं त चीन हांगकांग खे पंहिंजो सॾींदो रहियो आहे। चयो पियो वञे त चीनी पार्लियामेंट सूमर ॾियारे खां शुरू थींदड़ 2 महीननि वारे इजलास में क़ौमी तराने जी बेहुरमती तराने जे लफ़्ज़नि खे हेॾे होॾे करण ऐं धुन में तब्दील करण खे ॾोह करार ॾींदे नओं कानून ठाहिण ते वीचारे रही आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त नए कानून में तराने खां सवाइ चीन जे क़ौमी परचम क़ौमी निशान जी बेहुरमती ऐं उनखे साड़ण या पेरनि हेठां लताड़ण बाबति सख़्तु कानून जोड़ण वञी रहियो आहे। हिन खां अॻु इन्हनि ॾोहनि जी सज़ा 15 ॾींहंनि ताईं जेल उमाणण हो। नए कानून जो मुसवदो पार्लियामेंट में पेश कयो वियो आहे, जंहिंमें इहो चयो वियो आहे त इन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ 3 सालनि ताईं सख़्तु सज़ा भोॻींदा। कानून कॾहिं मंज़ूर थींदो बाबति चयो पियो वञे त उन बाबति पार्लियामेंट जी क़ाइमा कमेटी जे इजलास में हलंदड़ हफ़्ते दौरान ई फ़ैसिलो कयो वेंदो। जॾहिं त इहो पिणु चयो पियो वञे त हाणोके अणमंज़ूर थियल कानून में हांगकांग जे बुनियादी कानून खे या हांगकांग में लागू थियल आइन में हिन कानून खे शामिल कयो वेंदो। ॿिए पासे हांगकांग इन नए कानून खे पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जी लताड़ सम्झी रहियो आहे। जॾहिं त चीनी पार्लियामेंट में कानून साज़ कमीशन जे नाइब सरबराह जो चवणु आहे त हलंदड़ सालनि दौरान हांगकांग में क़ौमी तराने जी बेहुरमती जा वाक़िया तमामु घणे पैमाने ते पेश आया आहिनि ऐं साॻे वक़्तु समाजी क़दरुनि खे बि लताड़ियो वियो आहे, जेको न सिर्फ़ु चीन अंदरि हांगकांग में थींदड़ अहिड़नि वाक़ियनि ते ॻणती ज़ाहिर कई पई वञे, पर साॻे वक़्तु हांगकांग जे शहरनि में बि सख़्तु कावड़ आहे। संदसि वधीक चवणु हो त हांगकांग में चीनी परचम जी बेहुरमती ते साॻे जहिड़ी सज़ा ॾिनी वेंदी जेका चीन अंदरि ॾिनी वेंदी।